नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सूबो देरो में ख़बर ॾींदा हलूं त इंसानी हक़नि जी तंज़ीम ह्यूमन राइट्स HRPF जी टीम तालका सदर सहाफ़ी औरंगज़ेब पीरज़ादो इमदाद हुसैन ओठी ज़हूर हुसैन जामरो डिग्री कॉलेज सूबो देरो पहुंची डिग्री कॉलेज के मसइलनि मुतालिक़ ॼाण हासिल कई। इन मौके ते कॉलेज के प्रोफेसर रियाज़ मेमन लेक्चरार अज़हर अली ॿुधायो त डिग्री कॉलेज सूबो देरो जी तमीराती कम 15 करोड़ जे लागत से अप्रैल 2016 का शुरू थियो, जेको 28 महीननि में कंप्लीट करणो हो। इन वक्त ताईं ठेकेदार इरशाद मेमन कंप्लीट नाहे कयो, फरार थी वियो। प्रोफेसर रियाज़ मेमन ॿुधायो त ठेकेदार हालन वारी टाइल्स नथो लगाए, अर्थ फिलिंग यानी कॉलेज जे अंगण में मिट्टी जो भरण, पंखा लेबोरेटरी जे लाइ दरियूं अंगण में प्योर ब्लॉक न लगायो आहे, रंग रोगन वग़ैरह न कराए। जॾहिं त फर्नीचर जी बजट 1 करोड़ 22 लख हुअण बावजूद 4 साल गुज़रण बावजूद डिग्री कॉलेज सूबो देरो खे फर्नीचर न मिली सघियो। असां पंहिंजे मदद पाण तहत कुछ कुर्सियों ऐं डाइस पाण मुख़्तलिफ़ मौज़ूद ऐं 2 हंधनि तां हथ करे कम शुरू करे ॾिनो। डिग्री कॉलेज जे स्टेडियम हॉल जो फॉर्म वारियूं कुर्सियूं सिनेमा प्रोजेक्ट पिण न लगाए सघिया। डिग्री कॉलेज में स्वीपर न हुजण सबबि सफ़ाई सुथराई जा मसला दरपेश आहिनि। हिननि शागिर्दनि वज़ीर आला सिंध तइलीम खाते जे मिनिस्टर सेक्रेटरी तइलीम खां मुतालबो कयो त ठेकेदार जी करप्शन जो नोटिस वठी डिग्री कॉलेज सूबो देरो खे फर्नीचर मुहैया करे सहूलतूं ॾिनियूं वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।